बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफुल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन इकराम, मां आहियां कामरान सुल्तान ऐं प्रोग्राम आहे ज़िलहज महीने जी फ़ज़ीलत। जीअं त तव्हांजे इल्म में आहे त अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर जे डिजिटल प्लेटफॉर्म तां उर्दू ज़बान जा केतिरा ई प्रोग्राम नशर थींदा रहंदा आहिनि, जंहिंखे तव्हांजी तरफ़ां भरपूर पज़ीराई मिली आहे। अल्हम्दुलिल्लाह गुज़िश्ता कुझु टाइम पहिरीं खां सिंधी ज़बान में भी इहे प्रोग्राम शुरू कया विया आहिनि त जीअं दुनिया जे हर कुंड में रहंदड़ सिंधी मुसलमाननि भाइरनि ताईं उन्हनि जी ज़बान में दीन इस्लाम जी सही ॻाल्हि पहुची सघे। अॼु असां इन्ही प्लेटफॉर्म तां सिंधी ज़बान जो चोथों प्रोग्राम नशर करे रहिया आहियूं, जंहिंजो उनवान आहे ज़िलहज महीने जी फ़ज़ीलत ऐं अहकाम। असां सां गॾु तशरीफ़ रखनि था फ़ज़ीलतुल शेख जमशेद सुल्तान अवान फ़ाज़िल मदीना यूनिवर्सिटी ऐं उन्हनि सां गॾु तशरीफ़ रखनि था फ़ज़ीलतुल शेख शबीर अहमद जमाली साहब नवाबशाह खां। असां तव्हां ॿिन्ही महिमाननि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में भलीकार चऊं था। सवालनि जे सिलसिले जो आगाज़ कयूं था। सभ खां पहिरीं शेख जमशेद सां सवाल आहे त अशरा ज़िलहज जी फ़ज़ीलत छा आहे ऐं इन्हनि ॾींहंनि में कहिड़ा अमल कजनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। जज़ाकुमुल्लाह खैर व अहसन जज़ा। ज़िलहज जो महीनो अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि महीननि मां आहे जंहिंजी फ़ज़ीलत अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में ऐं प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अहादीस में कई जगहनि ते कई मक़ामनि ते बयानु फ़रमाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत खे अहिड़ा ॾींहं अता फ़रमाया आहिनि जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बांधनि पंहिंजे बंदनि जा गुनाह बि माफ़ु कंदो आहे, हुन जा दर्जात बि बुलंद कंदो आहे। पोइ उन्हनि खे अहिड़ो मौक़ो अता कंदो आहे जंहिंमें हू अल्लाह ताला जी तरफ़ वधनि, अल्लाह ताला जो क़ुर्ब हासिलु कनि। त ज़िलहज जो महीनो उन्हनि महीननि मां आहे। सभिनी खां पहिरीं जेका फ़ज़ीलत आहे इहा त अल्लाह रब्बुल आलमीन जे उन्हनि महीननि मां आहे जंहिंजी हुरमत क़ुरान करीम में बयानु थियल आहे। 4 महीना हुरमत वारा आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो महीनो ज़िलहज जो महीनो आहे। इहो उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे उहे 10 ॾींहं अता फ़रमाया आहिनि जंहिं 10 ॾींहंनि में इस्लाम जी शरीयत जा तक़रीबन तमामु आमाल अदा कया वेंदा आहिनि। उन्हनि जी मिसाल चंद मां तव्हांखे बयानु कंदुसि, जंहिंमें रोज़ो बि आहे, जंहिंमें क़ुर्बानी बि आहे, जंहिंमें हज बि आहे, जंहिंमें अल्लाह ताला जूं तकबीरात तहमीदात बि आहिनि। इन ई 10 ॾींहंनि में सदका व ख़ैरात बि आहे। इन्हनि 10 ॾींहंनि में अल्लाह तबारक व तआला दुनिया में सभिनी खां वधीक कंहिं ॾींहं में अगरि इंसान जी मुसलमाननि जी बख़्शिश कंदो आहे त उहे इहे 10 ॾींहं ई आहिनि जंहिंजी फ़ज़ीलत आहे। हिननि 10 ॾींहंनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो वल फ़ज्रि व लयालिन आशिर। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन में क़सम खई आहे फ़जर जी ऐं क़सम खई आहे 10 रातनि जी। मुफ़स्सिरीन जो इत्तिफ़ाक़ आहे त 10 रातियुनि जो जेको तज़किरो आहे उहो इहे 10 ॾींहंनि जेके ज़िलहज जा इब्तिदाई 10 ॾींहं बयानु थिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला जे हिन जी क़सम खाइण जो मक़सदु इहो आहे त इन जी ताज़ीम ऐं इन जी हुरमत बयानु कई वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 या 3 हदीसूं मुख़्तलिफ़ मक़ामनि ते मौजूदु आहिनि जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमाइनि था त अल्लाह तबारक व तआला खे सॼे साल में कंदड़ अमलनि में सभिनी खां वधीक जिन्हनि ॾींहंनि में अमल महबूब आहिनि उहे इहे 10 ॾींहं आहिनि जेके ज़िलहज जा इब्तिदाई 10 ॾींहं आहिनि। सहाबा किराम पुछनि था, ए अल्लाह जे रसूल, छा जिहाद फ़ी सबीलिल्लाह खां वधीक? अल्लाह जे रसूल चवनि था, जी हा, जिहाद फ़ी सबीलिल्लाह खां वधीक अल्लाह तबारक व तआला खे इन्हनि ॾींहंनि में थींदड़ नेक आमाल वधीक महबूब आहिनि, सवाइ इन हालत में त को मुजाहिद अल्लाह जी राह में निकिरे पंहिंजे माल सां ऐं पंहिंजी जान सां गॾु ऐं ॿई शयूं वापसि न अचनि। माल बि ख़र्च थी वञे अल्लाह ताला जी राह में ऐं उन जी जान बि शहादत जो रुतबो पाए वञे। सिर्फ़ु इहो इंसान जेको आहे उन अमल खे पहुची सघे थो जेको अमल इन्हनि 10 ॾींहंनि में अदा कया वञनि था। त असांखे इन्हनि 10 ॾींहंनि में अमल कहिड़ा करणु खपनि? सभिनी खां अॻु में इंसान खे खपे त इन्हनि जी ताज़ीम जो ईमान आणे त इहे वॾी अज़मत वारा ॾींहं आहिनि। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो त जेके हुरमत वारा महीना आहिनि इन्हनि में पंहिंजी जाननि ते ज़ुल्म न कयो। उहो ज़ुल्म छा आहे त इंसान गुनाहनि खां परहेज़ करे। सॼे साल बि करणु खपे परहेज़, पर इन्हनि 10 ॾींहंनि में वधीक परहेज़ करणु खपे त किथे अल्लाह ताला जे इन महीने जी हुरमत पामाल न थिए। नंबर 2, इस्तिग़फ़ार घणो करे। पोइ अल्लाह ताला जे
इन ॾींहंनि में रोज़ा रखे, छो त सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइनि था त ॾींहं जी इबादत में अफ़ज़ल तरीन इबादत कहिड़ी आहे? रोज़े जी इबादत आहे। ऐं मां चाहियां थो त इन 10 ॾींहंनि में कसरत सां मां रोज़ो रखां। त ॾींहंनि जी अगरि इबादत ॾिठी वञे त रोज़ो अफ़ज़ल तरीन इबादत आहे, जंहिंजे बारे में अल्लाह पाक पाण फरमाए थो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, इन जी जज़ा मां पाण ॾींदुसि, इन जी अज़मत जे करे। त रोज़ो अफ़ज़ल तरीन इबादत आहे। पोइ क़ुर्बानी आहे त अल्लाह ताला जी राह में क़ुर्बानी कई वञे। बहीमतुल अनाम जेके असांजा घरेलू जानवर आहिनि, बकरी आहे, ऊठ आहे ऐं गऊं आहे, इन्हनि खे अल्लाह ताला जी राह में क़ुर्बान कयो वञे। ॿियो अल्लाह तबारक व ताला जी इन 10 ॾींहंनि में तकबीर, तस्बीह ऐं तहमीद बयानु कई वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त इन्हनि 10 ॾींहंनि में अल्लाह ताला खे जेके आमाल आहिनि तमामु महबूब आहिनि, त तव्हां जेको आहे कसरत सां अल्लाह तबारक व ताला जी तहमीद, तकबीर ऐं तस्बीह बयानु कयो। सैयदना अब्दुल्ला बिन उमर ऐं अब्दुल्ला बिन अब्बास जे बारे में ईंदो आहे, जॾहिं 10 ॾींहंनि जो इब्तिदा थींदो हो त पाण निकिरी वेंदा हुआ बाज़ारनि में ऐं मैदाननि में, ज़ोर ज़ोर सां तकबीर चवंदा हुआ, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। पोइ माण्हुनि खे यादि ईंदो हो, ख़बर पइजी वेंदी थी 10 ॾींहं अहिड़ा आहिनि जंहिंमें वाक़ई तकबीर, तहमीद, तस्बीह बयानु कई वञे। असां वटि अॼु हाल छा आहे त सिर्फ़ु ईद वारे ॾींहुं शुरू कई वेंदी आहे, हालांकि सुन्नत इहा आहे, साहब किराम जो अमल इहो आहे त सॼे 10 ॾींहं, जंहिं ॾींहुं ज़िलहिज जो चंड बीहे उन ॾींहुं खां फजर खां इंसानु जेको आहे तकबीर, तहमीद ज़ोर सां बयानु करे। मर्दनि जे लाइ लाज़िम आहे तो ज़ोर ज़ोर सां बयानु कनि ताकी ॿियनि माण्हुनि खे ख़बर पए त इहा सुन्नत आहे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। अॼु असांखे इन सुन्नत ते अमल करणु वधीक ज़रूरी आहे, छो त अल्लाह जे रसूल फरमाइनि जॾहिं का सुन्नत ख़तमु थी वञे, माण्हू विसारे छॾनि, उन्हनि खे जेको ज़िंदा कंदो उन्हनि जे लाइ वॾो अजर आहे अल्लाह ताला जी बारगाह में। त इहे तकबीर, तहमीद, तस्बीह बयानु कई वञे। पोइ क़ुर्बानी वारनि जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तूं पंहिंजा न कटनि, पंहिंजा वार न कटनि, इहो बि हिकिड़ो अजर आहे। हज जी इबादत, सआदत इन 10 ॾींहंनि में आहे। सॼे साल में कंहिं ॾींहुं हज कोन थो अचे, आरफ़ा जो ॾींहुं इन 10 ॾींहंनि में आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हज फरमायो उन्हनि में जेतिरा अमल आहिनि उहे सिर्फ़ु इन महीने में अदा थियनि था। उमिरो सॼे साल थो हले, पर इन्हनि ॾींहंनि में जेको हज जी इबादत आहे, सआदत आहे, उहो सॼे साल में वरी कान थी अचे। लिहाज़ा असांखे इन्हनि ॾींहंनि जी फज़ीलत जो इदराक हुजणु खपे। असांखे हिन वक़्त जो हिकु हिकु लम्हे खे अल्लाह ताला जी बारगाह में, इबादत में, तकबीर, तहमीद, तस्बीह, नमाज़नि जी पाबंदी आहे, रोज़ुनि जो इहतमाम आहे, क़ुरान जी करीम जी तिलावत आहे, ये सभु अमल करणु खपनि ताकी अल्लाह ताला जी जेका फज़ीलत, जेका ताज़ीम रब्बुल आलमीन असांजे लाइ ख़ल्क़ी आहे, ताकी असांजी बख़्शिश थी सघे, असांजा गुनाह माफ़ थी सघनि। असां अल्लाह तबारक व ताला जे हिन मौसम खे सीज़न सम्झूं थी, नेकियनि जी बहार आहे, इन्हनि में वधि खां वधि अल्लाह तबारक व ताला जी इबादत कई वञे। उम्मीद आहे त इहो जवाबु इंशाअल्लाह काफ़ी शाफ़ी रहंदो। वल्लाहु आलम। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, यौम अरफा जे रोज़े जी छा फ़ज़ीलत आहे? जी, इहो सुवालु बिल्कुलु ज़िलहिज सां ताल्लुक़ु रखे थो। यौम अरफा जी बि कसम अल्लाह तबारक व ताला क़ुरान करीम में पाण खई आहे। रब्बुल आलमीन क़ुरान करीम में सूरतुल बुरूज में बि इरशाद फरमाए थो, वशाहिदिन व मशहूद। मशहूद जो मुफ़स्सिरीन लिखनि था त इन जी माना आहे यौम अरफा, यानी अल्लाह तबारक व ताला कसम खई आहे। कसम खणण जो मक़सदु छा हूंदो आहे त इन जी ताज़ीम, अज़मत आहे अल्लाह ताला जे नज़दीक, अल्लाह ताला जी बारगाह में यौम अरफा तमामु घणो अज़मत वारो ॾींहुं आहे। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास चवनि था त यौम अरफा जो ॾींहुं सॼे साल में अफ़ज़ल तरीन ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं सिजु निकिरे थो, यानी रमज़ान मुबारक जा ॾींहं बि इन जे ॾींहं खे कोन था पहुची सघनि। रमज़ान मुबारक जी रातियूं पहुचनि थियूं, अज़मत वारियूं, लैलतुल क़द्र में अचे थी, पर इहे 10 ॾींहं ज़िलहिज जा ऐं वरी 10 ॾींहंनि में जेको अरफा जो ॾींहुं आहे इहो तमामु घणो अज़मत वारो ॾींहुं आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद आहे त अल्लाह तबारक व ताला इन ॾींहं ते सॼे साल में सभिनी खां वधीक पंहिंजे ॿारनि जी बख़्शिश कंदो आहे ऐं उन्हनि खे जहन्नुम खां आज़ादु कंदो आहे। उहो ॾींहुं यौम अरफा जो आहे। यौम अरफा जे बारे में सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका आयत नाज़िल थी इतमाम दीन ऐं इतमाम नेमत जी, त अल्लाह तबारक व ताला पंहिंजो जेको दीन मुकमल कयो आहे, पंहिंजी नेमत मुकमल कई आहे, उहो यौम अरफा जे ॾींहुं हुई। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, इहा जेका आयत आहे इहा नाज़िल थी हुई यौम अरफा जे ॾींहुं। यहूदी एतिराज़ु कंदा, सैयदना उमर वटि आया ऐं चवणु लॻा त जेकॾहिं असां वटि इहा नाज़िल थी आहे आयत त असां उन ॾींहं खे ईद मल्हायूं हा। सैयदना उमर चवणु लॻा मूंखे ख़बर आहे, अल्लाह जो कसम आहे मूंखे ख़बर आहे त इहा आयत कहिड़े ॾींहं ते, कहिड़े मक़ाम ते नाज़िल थी। उहो ॾींहुं हो यौम अरफा।
ऐं उहो ॾींहुं हाजियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं ग़ैर हाजियुनि जे लाइ रोज़ो जो ॾींहुं आहे। योम अरफ़ा जे रोज़े जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो ऐं पाण छा फरमायो त जेको शख़्स योम अरफ़ा जो रोज़ो रखंदो अल्लाह तबारक व ताला उन जा 2 सालनि जा गुनाह माफ़ु कंदो। पोएं गुज़िरियल साल ऐं ईंदड़ हिकिड़ो साल सॼे साल जा गुनाह माफ़ु करे थो सिर्फ़ु हिन ॾींहं जी बरकत सां, योम अरफ़ा जी बरकत सां। अल्लाह तबारक व ताला हिकिड़े ॿिए मक़ाम ते कसम खणे थो वशफ़ई वल वतरी, त कसम आहे शफ़ जी ऐं कसम आहे वतर जी। शफ़ा जेको आहे उहो आहे ईद उल अज़हा जो ॾींहुं ऐं वतर जेको ॾींहुं आहे उहो आहे योम अरफ़ा। ऐं मक़सदु छा आहे ताकी माण्हुनि खे हिदायत मिले त इहो ॾींहुं अल्लाह तबारक व ताला वटि वॾो अज़ीम ॾींहुं आहे। हत्ता के सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रिवायत कनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त जेका आयत आहे अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला, जेको अल्लाह तबारक व ताला आलम अरवा में जेको सभिनी इंसाननि खे आदम अलैहिस्सलाम जे सभिनी औलाद खे गॾु करे उन्हनि जी रूहनि खे जेको वादो वरितो हो, अहद वरितो हो त छा मां तव्हांजो रब न आहियां? असां सभिनी चयो त बेशक तू ई असांजो रब आहीं। पोइ अल्लाह तबारक व ताला चयो त गवाह रहिजो, ईअं न थिए दुनिया में वञी तव्हां इन ॻाल्हि खे विसारे छॾियो। उहो ॾींहुं बि योम अरफ़ा जो ॾींहुं हो। इहा फज़ीलत एॾी वॾी फज़ीलत आहे जेको सॼे साल में वरी न का ईंदी आहे न को ईंदी। लिहाज़ा मुस्लमाननि खे खपे त इहे 10 ॾींहं अल्लाह ताला जी इबादत जा आहिनि। पोइ उन में योम अरफ़ा जो ॾींहुं जेको आहे उहो इंतिहाई अहम ॾींहुं आहे। इन में रोज़ो रखणु खपे, इन में सदका ख़ैरात करणु खपे, अल्लाह ताला जी इबादत, तकबीर, तहमीद, तस्बीह, ला इलाहा इल्लल्लाह, पंहिंजे गुनाह जी मग़फ़िरत इहो करणु खपे ताकी अल्लाह ताला जी जेका इहा फज़ीलत आहे असां इंसाननि खे हासिल थी सघे। वल्लाहु आलम। बारकल्लाहु फ़ीकुम। अॻियो सुवालु आहे शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां। सऊदी अरब में 9 ज़िलहज पहिरीं थींदो आहे जॾहिं त पाकिस्तान में पोइ असां सऊदी जे हिसाब सां रोज़ो रखूं या पाकिस्तान जे हिसाब सां? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। तव्हां तमामु सुठो सुवालु कयो आहे। क़ुरान सुन्नत जी रोशनी में हिन जो जवाबु इहो ई आहे त असां चंड जा ताबेदार आहियूं। असां इन मामले में सऊदी हुकूमत कोन ॾिसंदासीं, बल्कि असां चंड खे ॾिसंदासीं। असां वटि जॾहिं 9 जो चंड थींदो असां तॾहिं जेको सो उनखे अरफ़ा मञींदासीं, रोज़ो रखंदासीं। इन मुख़्तसर वज़ाहत याद हदीस किताब सही इब्न ख़ुज़ैमा में किताब सलात में सूरह बकरा जी आयत यसअलूनक अनिल अहिल्ला, इन आयत जे नाले सां हिकिड़ो पूरो बाब मौजूदु आहे। उते हदीस मुबारका मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त तव्हांजे लाइ रातनि ॾींहंनि जे इन मामलात में बुनियादी शइ तव्हां लाइ चंड आहे। तव्हां हर मामले में चंड ना जेको सो रुजू कंदो। वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जे मामले में अञा मज़ीद मामले खे क्लियर कयो त रोज़नि जे मामले में त तव्हां अञा मज़ीद चंड ना मुतवजह रहंदो। हदीस किताब सही बुखारी में किताब सौम में मां सभु हिकिड़ो बाब क़ाइमु कयो आहे, बाबु कौली सल्लम इज़ा रअयतुमुल हलाल। उते हदीस मुबारका मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा सूमू लिरुयतिही व अफ़्तिरू लिरुयतिही, अगरि तव्हां रोज़ा रखो था त उन जे बि तव्हां चंड वारी तरतीब खे ॾिसंदव। अगरि तव्हां रोज़ा इफ़्तार कयो था त तॾहिं बि तव्हांजी नज़र हुजे त उहा चंड ते हुअणु घुरिजे। बल्कि इन ॿिन्ही हदीसनि खां अञा हिकिड़ी वाज़ह तरीन रिवायत आहे जेका इन मामले खे बिल्कुलु क्लियर करे थी छॾे। हदीस किताब सही मुस्लिम में किताब सियाम में इमाम साहब हिकिड़ो बाब इन नाले सां क़ाइमु कयो आहे, बाबु बयान अन लिकुल्ले बलदिन। उते हदीस मुबारक आंदी अथऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन जे ज़माने में हिकु मरतबा ईअं थियो जो हिकिड़ो ताबई सॻोरो हू मदीने तैयबा खां शाम ॾांहुं निकितो ऐं शाम में पहुतो। कुदरती रमज़ान मथां अची वियो ऐं शाम जे माण्हुनि जेको सो जुमे जे ॾींहुं रोज़ो रखियो। उन्हनि जो सफ़र पंहिंजी पुॼाणी ते पुॻो, वापसि मदीने में आया। जॾहिं वापसि मदीने में आया त उन ताबी सॻोरे ॿियनि माण्हुनि सां ऐं ख़ासि तौर ते सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा सां इहा शइ ज़िक्र कई त असां हिन साल जुमे जी राति चंड ॾिठो। शाम में शाम वारे माण्हुनि जुमे जे ॾींहुं जो रोज़ो रखियो। त सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था असां त छंछर जो रखियो, तव्हां वटि त ख़मीस शाम जुमे जी राति चंड ज़ाहिर थियो शाम में, जॾहिं त मदीने तैयबा में चंड ज़ाहिर थियो जुमे जी शाम छंछर जी राति, यानी कि असां रोज़ो जेको सो छंछर जो रखियो। त हाणे ताबी सॻोरो अॻियां वरी इहो सुवालु करे थो साईं पोइ इहो मसइलो कीअं थींदो? शाम में जेको सो रोज़ो जुमे ते थियो आहे, मदीने तैयबा में छंछर ते थियो आहे, हाणे फिर असां छंछर जी ॻाल्हि खे वठंदासीं छो त असां चंड जे मामले खे ॾिसंदासीं
जॾहिं चंड ज़ाहिर थींदो असां त उन हिसाब सां रोज़ो रखंदासीं। हाणे तव्हां ॾिसो त मदीने तइबा खां शाम एतिरे फ़ासिले ते कोन्हे जेतिरो मदीने तइबा खां असांजो पाकिस्तान फ़ासिले ते आहे। पर तव्हां उते ॾिसो त एतिरे वेझड़े इलाइक़े में बि चंड अगरि हिकिड़ो ॾींहुं अॻु में ज़ाहिर थियो आहे त सन अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अनुमा उन शइ खे नाहे वरितो, बल्कि पाण मदीने तइबा में ॾिठो अथऊं। त उनजे करे हदीस मुबारका ॾिसे थी त तव्हां पंहिंजे इलाइक़नि में जॾहिं चंड नज़र अचे तव्हां उन जे हिसाब सां रोज़ो रखो। त हाणे नाए ज़िलहज्जा जे मामले में बि सम्झो त मामिलो ईअं ई आहे। त इन समूरी हदीसनि खे साम्हूं रखूं था त असांखे इहो मामिलो मालूम थिए थो त तव्हां इन मामले में सऊदी या हुकूमत जा न बल्कि तव्हां इन मामले में चंड जा ताबेदार हुअणु घुरिजो। चंड नज़र अचे उन खां पोइ जेको सो तव्हां रोज़ो रखो। हिन खां पोइ हिकिड़ी ॿी बि शइ आहे न, ॾिसो ही जदीद ज़राए जदीद तौर तरीक़ा इहे त सभु हाणे आया आहिनि। जॾहिं त माज़ी में त इहे शयूं कोन हुयूं त माज़ी जा मुस्लमान रोज़ा कीअं रखंदा हुआ? जेके उम्मत मुस्लिमा जा असलाफ़ हुया असांजे ख़िते जा उहे कहिड़े बुनियाद ते रोज़ो रखंदा? चंड जे बुनियाद ते। पोइ जेका वाट असांजा सलफ़ वठंदा हुया, जंहिं राह ते असांजा सलफ़ सालीन हलंदा हुया, असां बि उन शइ खे अख़्तियार कंदासीं। दौरे हाज़िर में जिद्दत जे करे हिकिड़ी नई शइ आई आहे, इन नई शइ जे करे असां असलाफ़ जे रस्ते खे त कोन छॾींदासीं। ऐं अञा वरी तव्हां टी शइ ॾिसो, जेकॾहिं क़ुरान सुन्नत खे असां बारीक बीनी सां पढ़ूं था त असांखे इहा शइ मालूम थी थिए त कुझु वक़्त खां पोइ अॻिते हली करे हीअ दुनिया में जेका असांखे जिद्दत तरक़ी ऐं साइंस टेक्नोलॉजी नज़र अचे पई, इहा सभु शइ ख़तमु थियणी आहे। जो क़ुरान सुन्नत जो फ़हम असां साम्हूं रखूं था हासिलु थिए थो त इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो अगरि इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं अॻिते हली करे त मुस्लमान रोज़ा कहिड़े मामले जी बुनियाद ते रखंदा, कहिड़ी शइ खे अथॉरिटी ठाहींदा? इहो ई चंड आहे। छो त इहे शयूं रहंदियूं कोन को। त समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो आहे त क़ुरान सुन्नत जी रोशनी में इंसानी फितरत मामलात ऐं हक़ाइक़ जी रोशनी में असांजे लाइ नाई ज़िलहज्जा जे रोज़े जे सिलसिले में चंड अहम आहे। असां चंड ॾांहुं जेको सो तवजह कंदासीं। चंड ज़ाहिर थिए थो त रोज़ो रखंदासीं। अगरि चंड ज़ाहिर नथो थिए त असां ख़ाम खां सऊदीया खे ॾिसी करे जेको सो रोज़ो कोन रखंदासीं। अल्लाह पाक असां सभिनी खे क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। अॻियों सुवालु आहे शेख जमशेद, तव्हां खां क़ुर्बानी जे लाइ जानवर ज़बह करण जे लाइ कहिड़ा शराइत आहिनि? क़ुर्बानी अल्लाह ताला जी इबादत आहे ऐं अल्लाह तबारक व ताला जी इबादत उन तरीक़े सां करणु खपे जीअं शरीयत असांखे हुकुम ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में बि इन जो ज़िक्र फ़रमायो ऐं इन्हनि शराइतनि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीसनि में बि सबूत मिले थो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो वलिकुल्लिन जअलना मनसकन लियज़कुरु स्मल्लाहि अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम। इन में हिकिड़ी शर्त ज़िक्र आहे त अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो त जंहिं शइ ते अल्लाह ताला जो नालो वठी करे तव्हां ज़िबा कंदा उहो बहीमतुल अनआम मां हुजे। इहा पहिरों शर्त आहे। बहीमतुल अनआम उन जानवर खे चवंदा आहिनि जेके असां सिंधी में घरेलू जानवर, जेके पालतू जानवर आहिनि ऐं उन्हनि जी तख़सीस आहे। उहो तख़सीस छा आहे? उहो बकरी या तुम्बो हुजे, बकरो हुजे या गऊं हुजे या उठ जी नस्ल मां हुजे। इहे टे शयूं बयानु थियूं आहिनि बहीमतुल अनआम में। ॿी शर्त छा आहे त उहो जानवर जेको आहे उनजी हिकिड़ी मख़सूस उमिरि आहे क़ुर्बानी जे लाइ सिर्फ़ु। बाक़ी तव्हां पंहिंजे ज़ाती इस्तेमाल जे लाइ गोश्त खाओ था, उन में तव्हां इन शर्त खे नथा लॻायो, पर क़ुर्बानी जे लाइ उहो शर्त रखियो वियो आहे। उहो शर्त छा आहे त हीअ सभु जानवर बिड़ांदा हुजनि, खीरो को बि न हुजे। बिड़ांदा मतिलबु पंहिंजे इन्हनि जा 2 ॾंद अची चुकिया हुजनि, पोइ इहो इन्हनि जी क़ुर्बानी जाइज़ आहे। अगरि इहे जानवर न मिलनि बिड़ांदा, पोइ शरीयत इजाज़त ॾिए थी त तव्हां जेको आहे दुंबो या जंहिंखे असां रिढ चवंदा आहियूं उन्हनि मां खीरो जेको आहे ज़िबा करे सघो था। अलबत्ता बाक़ी बकरी आहे, गऊं आहे, उठ आहे, इन्हनि में बिड़ांदो जानवर ज़रूरी आहे। इन खां घटिजी क़ुर्बानी न थींदी। टीं जेका शर्त आहे उहा आहे इन में ऐब न हुजे ऐं ऐब बि शरीयत में पाण बयानु थिया आहिनि। उहो कहिड़ा ऐब आहिनि त अंधो या काणो न हुजे, यानी अखि में ऐब न हुजे। नंबर ॿियो, उन जी टंग 4 टंगियूं हूंदियूं आहिनि, 4 सलामत हुजनि, हलणु जहिड़ो हुजे जीअं आम जानवर हलंदा आहिनि ईअं हलंदो हुजे ऐं जिथे तव्हांखे हुनखे कोणो आहे उते ताईं पाण हली करे अचे। इहे 4 टंगूं उन जूं सलामत हुजनि। त उहो एतिरो पोड़ो न हुजे जो उन जूं हॾियूं नज़र अचनि, यानी हॾियूं ज़ाहिर थी पोड़ो आहे सफ़ा, उन जो हाणे हॾियनि जो जेका मिख हूंदी आहे उहा बि सुकी वई हुजे, अहिड़ो पोड़ो न हुजे। ऐं चोथों ऐब छा आहे त उनखे अहिड़ी का बीमारी न हुजे जेका उन ते ग़ालिब अची चुकी हुजे, हाणे हली बि नथो सघे या खाए पी नथो सघे या जेको आहे उथी बीह नथो सघे। अहिड़ी का बि बीमारी आहे या उनखे खाइण सां इंसाननि खे को नुक़सानु थी सघे थो, अहिड़ी का बीमारी आहे
पोइ उन जी बि क़ुर्बानी न थींदी। त उहो इंसान जी जेको क़ुर्बानी करे पियो उहो उन जी पंहिंजी मिल्कियत में हुजे, त उहो जो मालिक हुजे, यानी कंहिं ॿिए जो जानवर वठी करे ज़ोरी ज़बरदस्ती फुरे चोरी करे अगरि कुहंदो उहा क़ुर्बानी न थींदी। ईअं ई इहा कंहिंजी अमानत रखियलु आहे उन वटि, या हीउ जानवर हू खपाए चुको आहे कंहिं ॿिए खे, हुन वटि बीठो आहे त उनखे कोई वठे त मां क़ुर्बानी कयां थो, इहा क़ुर्बानी न थींदी। मिल्कियत उन ज़ाहिरी हुजे। पंजी शर्त छा आहे त इहो जेको जानवर आहे इहो कंहिंजे गिरवी न हुजे। जीअं इंसान कंहिं ॿिए खे ॾिनो आहे त मां तव्हां कर्ज़ु खणां थो, तेसीं ताईं तव्हां मुंहिंजो हीउ जानवर पालियो, या असां वटि जेको आहे जानवर ॾेई छॾींदा आहिनि चराइण जे लाइ, त हाणे हू चराए बि खाए बि, यानी हुन में उहो बि मालिक आहे मां बि मालिक आहियां, त छा हू कुहे सघे थो क़ुर्बानी जे लाइ? न, उहो नथो कुहे सघे, छो त हू उन में मां बि भाईवार आहियां ऐं उहो बि भाईवार आहे। त इहा शर्त बि लाज़िम आहे त उहो उन जी मुकमल मिल्कियत में हुजे, तॾहिं इन जी क़ुर्बानी थींदी। ऐं छहीं शर्त जेका आख़िरी शर्त आहे उहा आहे वक़्त सां मुक़ररु। त इहा क़ुर्बानी जेका आहे मुक़ररु वक़्त ते थियणु खपे। उहे ॾींहं कहिड़ा आहिनि? उहे ॾींहं आहिनि 10 ज़िलहजा जी ईद जी नमाज़ खां पोइ। ईद जी नमाज़ खां अॻु में अगरि केरु ज़िबा करे थो त उहो आम गोश्त आहे, उहो क़ुर्बानी न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी खे ॾिठो त उन नमाज़ खां अॻु में क़ुर्बानी करे छॾी। अलाह जे रसूल फरमायो त तुंहिंजी का क़ुर्बानी कान्हे, तूं ॿियो जानवर ज़िबा कर। त क़ुर्बानी जो जेको फ़लसफ़ो आहे उहो ईद जी नमाज़ खां पोइ इब्तिदा थो थिए। 10 ज़िलहिजा जी ईद जी नमाज़ खां अॻु में क़ुर्बानी न कई वञे। अगरि उहो क़ुर्बानी अॻु में कंदो त हुनजी क़ुर्बानी न थींदी, बल्कि आम गोश्त आहे जीअं इंसान आम ॾींहंनि में खाईंदो आहे, उहो गोश्त उनखे सॼो वेंदो। क़ुर्बानी जे लाइ ज़रूरी आहे त 10 तारीख़ ईद जी नमाज़ पढ़ी करे पोइ क़ुर्बानी कई वेंदी। ईद जी नमाज़ खां पोइ हुनजो वक़्तु हले थो अयाम तशरीक़ जे मग़रिब ताईं। अयाम तशरीक़ 11, 12 ऐं 13, इहे 3 ॾींहं अयाम तशरीक़ था, टोटल 4 ॾींहं थिया। त अयाम तशरीक़ जी मग़रिब ताईं इहो राति ॾींहुं इहो वक़्तु आहे क़ुर्बानी जो। इन में जेको बि क़ुर्बानी कंदो अल्लाह ताला जी राह में उहा क़ाबिल क़बूल आहे। हाणे जेके शर्त मूं तव्हांखे ॾसिया उहे 6 शर्तनि, उन में उमिरि बि आहे, उन में ऐब जो तस्करो बि आहे, उन में जेको आहे कहिड़ो जानवर ज़िबा कयो वेंदो, या बहीमतुल अनाम यानी सिर्फ़ु इहे 3-4 जानवर इन मां ज़िबा करणु खपनि, कुकड़ या हिरण इहे उन में शामिलु नथा थी सघनि, ऐं ॿियो वक़्तु ऐं हुनजी पंहिंजी मिल्कियत, इहे सभु शयूं शामिलु हुजनि। हाणे सवाल कुझु माण्हू कनि था त इहे शर्त छो रखिया विया आहिनि? अल्लाह ताला जो दीन आहे। अल्लाह ताला नमाज़ में फजर जी नमाज़ में 2 रकअतूं छो रखियूं, ज़ोहर में 4 छो रखियूं, ईद जी नमाज़ छो रखी? इहे सभु अहकाम आहिनि, इन्हनि में हिकमतूं हूंदियूं आहिनि। उहे हिकमतूं अल्लाह ताला खे ख़बर आहिनि। असांजे लाइ सिर्फ़ु एतिरो यकीन हुजणु खपे त जेको रब साईं असांखे हुकुम ॾिनो आहे उहो छा आहे, उहो असांजे लाइ शरीयत आहे, उन में भलाई भलाई आहे, ख़ैर ई ख़ैर आहे। हा, आज़माइश आहे त रब्बुल आलमीन असांखे आज़माए थो त मां जेके शराइत तव्हांखे ॾियां थो तव्हां हुनखे मञियो था या नथा मञियो। तव्हां फजर जी नमाज़ मुंहिंजी मर्ज़ी सां पढ़ंदा, तव्हां खाईंदा मुंहिंजी मर्ज़ी सां, पीअंदा मुंहिंजी मर्ज़ी सां, ईअं इबादत बि अल्लाह ताला खे पंहिंजी मर्ज़ी जी खपे। इहो असांजे लाइ काफ़ी आहे। हिन में हिकमत छा आहे, छो ईअं कयो वियो, इन सवाल में वेंदासीं त इंसान पंहिंजे अमल खे ज़ाया थो करे सघे। अल्लाह ताला जो क़ुरान में फ़रमान आहे त जेके बि अहकामात असां तव्हांखे ॾिना आहिनि उहे तव्हांखे परेशान करण जे लाइ या तव्हांखे हरज में मुसीबत में विझण जे लाइ न आहिनि, बल्कि अल्लाह ताला चाहे थो तव्हांखे तहारत अता करे, तव्हांजा गुनाह बख़्शे, तव्हांजा जेके ॾोह ख़तमु करे, तव्हांजा दरजात बुलंद करे। उहे सिर्फ़ु ओॾीमहिल थींदा त जीअं रब्बुल आलमीन असांखे हुकुम ॾिनो आहे असां सभु इबादत उहे कयूं, तॾहिं असां मुस्लमान सॾिया वेंदासीं। इन खे इस्लाम चवंदा आहियूं, इन खे मुस्लमान चवंदा आहिनि। शेख साहब, इन सवाल में हिकिड़ो ॿियो सवाल पैदा थिए थो त खसी जानवर ज़बा करणु ऐब आहे या न? खसी जानवर जी जेका आहे शरीयत में इजाज़त आहे त उनखे तव्हां क़ुर्बानी में बि इस्तेमालु करे था सघो ऐं आम गोश्त में बि उनखे हलाल कयो वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सभिनी खां मशहूरु हदीस आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 जानवर, 2 मेंढा जेके असां दुंबा चवंदा आहियूं, थुल्हा ऐं सिंघनि वारा ऐं बहितरीनु गोश्त वारा ज़िबा कया हुआ। उन में इहे बि अल्फाज़ आहिनि मौज आइनी, त 2 खसी हुया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे क़ुर्बानी में ज़िबा कयो ऐं फ़रमायो हिकिड़ो मुंहिंजी तरफ़ां आहे ऐं हिकिड़ो अल्लाह ताला मुंहिंजे उन उम्मतियुनि जी तरफ़ां आहे जंहिं वटि क़ुर्बानी जी इस्तिताअत न आहे। उहो जानवर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ज़िबा कया 2 जा 2 खसी जानवर हुया। लिहाज़ा खसी सां छा थींदो आहे त गोश्त सुठो ऐं सेहतमंद जानवर थींदो आहे, हिन में ऐब कोन्हे को, ऐं इहो फितरत में शामिल आहे त जानवरनि में अल्लाह तबारक व ताला इन्हनि जी इजाज़त ॾिनी आहे
त खसी जानवर बि ज़िबा थी सघनि था। अल्लाह आलम, इन में को हर्ज कोन्हे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर शेख। सवाल आहे शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली सां त कंहिं नंढी आबादी में घणा जानवर ज़बा थी रहिया हुजनि, उते कुझु माण्हू जानवर ज़बा न कनि, उहो सम्झी करे त अॼु गोश्त तमामु घणो आहे, इन करे कुझु सुभाणे ऐं कुझु ॿिए ॾींहं ते जानवर ज़बा कजनि, छा उहो अमल दुरुस्त आहे? न, इहा शइ दुरुस्त कान्हे का। सभ खां अवल त ॾिसो न, हदीस किताब सुनन नबी दाऊद जे अंदरि, किताबुल मनासिक जे अंदरि, बाबुल हदी जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, इन अज़मल अय्याम यौमुन नहर। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त सभ खां बहितरीनु ॾींहुं अल्लाह ताला वटि अगरि को आहे त यौम नहर जो ॾींहुं आहे, माना 10 तारीख़ वारो, ईद वारो। ऐं उन खां पोइ वधीक वरी अञा इन शइ जी वज़ाहत हितां थी मिले त पूरी इंसानियत में सभ खां वधीक समझदार ज़ात त आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी, पर उन ज़ात अक़दस जो मामूल छा हो त पाण 10 तारीख़ ते ई क़ुर्बानी करे छॾींदा। हदीस किताब सही बुखारी में, किताबुल असाही में इमाम साहब बाब क़याम कयो, बाबु सुन्नतिल उज़हिया। उते हदीस आदि अथऊं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो जेको उमूमी अमल आहे, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद वारे ॾींहुं ई क़ुर्बानी करे छॾींदा। त उन करे बहितर अफ़सल जेको तरीक़ो आहे त कोशिशि कजे इन ॾींहुं क़ुर्बानी करे छॾिजे। बाक़ी बाद में अगरि केरु करे थो तो आहे जाइज़ आहे, छो त शरीयत 3 ॾींहं ॾिसनि कंहिं ॾींहं में कजे। बाक़ी बहितर अफ़सल इहो ई आहे त पहिरें ॾींहुं क़ुर्बानी करे छॾिजे। बाक़ी रहियो इहो मसइलो जो बाज़ माण्हू चवनि था त गोश्त घणो थियो थो वञे, त यार 2 ॾींहं कंदासीं, 3 ॾींहं कंदासीं, त इहा सोच बहितर कान्हे का। छो त इहा सोच अगरि बहितर हुजे हा त सभ खां अॻु में त इहा नबी करीम इस्लाम जन जे पाकीदा ज़हन में अचे हा, इंसानियत चा उन खां वधीक त ख़ैर ख़ा के हुई ई कोन के। उम्मत जे मथां शफ़ीक़ महिरबान तेड़ान जो अल्लाह ताला उन जी शफ़क़त जो तस्करो क़ुरान में कयो आहे, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। हाणे उन ज़ात अक़दस जो मिसाल ॾिसो न, हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल हज में इमाम साहब हिकिड़ो बाब क़याम कयो आहे, बाब हजतिन नबी सल्लम। उते हदीस आदी अथऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन हिकिड़े हज वारे ॾींहुं 100 जानवर ज़बह कराया, जिन मां 63 पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त ख़ुदि उठ नहर कया। बाक़ी जेके 37 हुया उहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैना अली रज़ी अल्लाह ताला जन हवाले कया त तव्हां हिननि खे जेको सो नहर कयो। हाणे जे इहो उज़ुर माक़ूल हुजे हा या इहो सबबु माक़ूल हुजे हा त हिन ॾींहुं गोश्त घणो थी वेंदो, लिहाज़ा 2 ॾींहं 3 ॾींहं कंदासीं। जेकॾहिं इहो उज़ुर माक़ूल हुजे हा त सभ खां अव्वल त हिनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्तियार कनि, सभ खां घणो इंसानियत खे फ़िकिर त उन जो हुयो, पर उन ज़ात हिकु ई ॾींहुं 100 जानवर ज़बह कया। त इहे सभु शयूं असांखे ॾसीनि थियूं त जेको क़ुर्बानी जो पहिरियों ॾींहुं आहे उन जी हैसियत सभ खां मतबरी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ॾींहुं खे अख़्तियार कयो आहे, बहितर अफ़सल इहो ई आहे त उन ॾींहुं खे अख़्तियार कजे। बाक़ी जेके असबाब ॾिसिया वञनि था, जीअं तव्हां ज़िक्र कयो, इन्हनि मां कंहिंजी बि का हैसियत कान्हे का, इन्हनि मां को बि को माक़ूल कोन्हे को। अल्लाह पाक असां सभिनी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख अॻियों क्वेश्चन शेख जमशेद खां आहे त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त क़ुर्बानी जो जानवर ज़बह करण जे बजाए एतिरा पैसा ग़रीबनि खे ॾेई छॾजनि त जीअं हू पंहिंजी ज़रूरतूं पूरी करे सघनि, छा ही अमल सही आहे? शरीयत जी रोशनी में तव्हां ज़िक्र कयो। हीउ सवाल दरअसल ग़लति सवाल आहे, शरीयत जे मुखालिफ़ आहे। ग़रीबनि जी मदद करणु सुठो अमल आहे, पर क़ुर्बानी अल्लाह ताला जी इबादत आहे, ग़रीबनि जी मदद करण बि अल्लाह ताला जी इबादत आहे। ॿई नेक अमलनि ऐं ॿई पंहिंजी पंहिंजी जॻह ते अहमियत रखनि था। पर क़ुर्बानी जा पैसा या क़ुर्बानी जे लाइ जेका अल्लाह तबारक व तआला जेका वाजिब या सुन्नत रखी आहे मुसलमाननि ते, उन्हनि जे बदिरां ई ग़रीबनि जी मदद कई वञे, यानी क़ुर्बानी जो अमल छॾे करे ऐं ग़रीबनि जी मदद कई वञे, इहो ग़लति आहे। क़ुर्बानी इबादत आहे, अल्लाह तबारक व तआला जो सॼो निज़ाम आहे, हिकिड़ो फितरत में इहा शइ शामिल आहे। त छा क़ुर्बानी करण वारा सिर्फ़ु अमीरनि खे फ़ाइदो थिए थो या सिर्फ़ु गोश्त उन्हनि खे थो मिले? त इहा ॻाल्हि ईअं न आहे। हक़ीक़त इहा आहे त क़ुर्बानी जो गोश्त सॼे सॼे साल जेके माण्हू नथा खाइनि, उहे इन्हनि ॾींहंनि में ई अची करे गोश्त खाईंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े साल पंहिंजे क़ुर्बानी वारे ॾींहं में मुसलमाननि ते वाजिबु कयो हो त 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हां पंहिंजो गोश्त जेको आहे उहो तक़सीम करे छॾियो। 3 ॾींहंनि खां मथे केर बि पंहिंजे घर में गोश्त न रखे। ॿिए साल वरी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी क़ुर्बानी जो ॾींहुं आयो त साहबनि पुछो, छा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हिन साल बि असां गोश्त तक़सीम करे छॾियूं? अल्लाह जे रसूल फरमायो, न, पोएं साल असां वटि ज़रूरतमंद ग़रीब माण्हू घणा हुया, इन्हनि जे करे मूं तव्हांखे हुकुम ॾिनो हो त तव्हां सभु जो सभु गोश्त तक़सीम करे छॾियो ताकी उन्हनि ग़रीबनि ताईं पहुची वञे। हाणे तव्हां इहो गोश्त खाए बि सघो था ऐं रखे बि सघो था ताकी तव्हां कुझु ॾींहंनि ताईं हलाए सघो। हाणे जेको इहो सुवालु आहे त ग़रीबनि जी मदद कई वञे,
इन्हनि ॾींहंनि में बि कई वञे, ईद वारे ॾींहुं बि कई वञे, पर क़ुर्बानी जे पैसनि सां ई छो? छा असांजी सॼी ज़िंदगीअ में या सॼे साल में ॿिया को मामला अहिड़ा न आहिनि जंहिंखे तर्क करे असां ग़रीबनि जी मदद कयूं? असां मोबाइल सुठा सुठा था वठूं, कपिड़ा सुठा सुठा था पायूं, असांजो रहण जो जेको हिकिड़ो लाइफ स्टाइल आहे उहो हिकिड़ो स्टैंडर्ड खां मथे भले थो वञे। असांजी शादियूं, असांजा घुमणु फिरणु, असांजी पिकनिकूं, पार्टियूं, एजुकेशन में या दीगर मामलात में असां जेके पैसा लॻायूं था उन्हनि पैसनि खे छो नथा ख़र्चु कयूं ग़रीबनि जे लाइ? मोबाइल सुठा सुठा वठूं था, महांगे खां महांगा, ऐं ट्रैवल कयूं था सुठे के सुठे कहिड़े स्टैंडर्ड में, त उन्हनि पैसनि खे अगरि कटे करे असां ग़रीबनि जी मदद कयूं त इहो बहितर आहे। अलबत्ता जेका क़ुर्बानी आहे, छो त इहा इबादत आहे, त इन इबादत खे इबादत जे तौर ते ई कयो वेंदो, इन खे तर्क जी इन जो को अल्टरनेट न आहे। तव्हां ग़रीब जी मदद कयो। ऐं अगरि असां अक़ली तौर ते ॾिसूं त सॼे साल में इन क़ुर्बानी जे अमल सां केतिरो वॾो बिज़नेस ऐं कारोबार जेको हले थो। ग़रीब सॼो साल जानवरनि खे पालीनि था, पोइ उन्हनि खे मंडी में खणी था अचनि, पोइ इहो जेको ट्रकनि जो ट्रांसपोर्टेशन जो मामिलो आहे इन्हनि जी कमाई थिए थी, पोइ वरी गाह वारा जेके गाह खपाइनि था, जेको दीगर अशिया आहिनि जानवरनि जूं, उन्हनि जे सिंगार आहिनि, हार सिंगार, इहे सभु, वरी छुरियुनि वारो कारोबार आहे, वरी खलनि जो कारोबार आहे। इहो सॼो हिकिड़ो सर्किल आहे, हिकिड़ो साइकिल आहे जेको अल्लाह तबारक व तआला दुनिया खे, यानी पूरी दुनिया खे इन क़ुर्बानीअ जा फ़ाइदा बिलवास्ता या बिलावास्ता पहुचनि था। ऐं सभिनी खां वॾो जेको फ़ाइदो ग़रीब खे आहे, छो त जानवर केरु थो पाले? ग़रीब पाले थो। गाह केरु थो ज़रात करे, उन्हनि जी हार पोइ करे? ग़रीब थो करे। गाह खपाए केरु थो? इन्हनि जे लाइ उहो ग़रीब आहे। जो कसाई आहे उहो केरु आहे? ग़रीब आहे। खल जमा करण वारा केरु आहिनि? इहे बि ग़रीब आहिनि। पोइ मदरसा हलनि था, ऐं हता की हाणे त इस्पताल जेके शौकत ख़ानम हॉस्पिटल हुजे, जेतिरा बि चैरिटेबल हॉस्पिटल्स आहिनि, उहे छा कंदा आहिनि? हर साल क़ुर्बानी जो खल बाक़ाइदे जमा कंदा आहिनि, छो त इन सां उनजो फ़ाइदो आहे। छो त अल्लाह तबारक व तआला जी जेका बि इबादत आहे, चाहे माली हुजे, बदनी हुजे, उनजो डायरेक्टली फ़ाइदो इंसान खे दुनिया में भी मिले थो ऐं आख़िरत में भी मिले थो। सुभाणे कोई एतिराज़ करे त तव्हां नमाज़ न पढ़ो, नमाज़ जी जॻह ते तव्हां हली मज़दूरनि सां ऐं ग़रीबनि सां मज़दूरी कयो, त छा नमाज़ छॾे ॾींदासीं? ईअं हज आहे, हज ते माण्हू एतिराज़ कंदा आहिनि, तव्हां हज छो था कयो? क़ुर्बानी, हज, नमाज़, इहे सभु इबादतूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे लाइ रखियूं आहिनि। इन में बरक़त आहे, रहमत आहे। हाणे हज इंडस्ट्री आहे हिकिड़ी जेका बिज़नेस आहे, जंहिंमें ट्रैवल आहे, टूरिज़म आहे, ऐं अलाए केतिरा ई कारोबार हज सां मुंसलिक हुया। हाणे कोरोना में तव्हां ॾिसंदा त सभु जा सभु एतिरा गुरबत में हली विया आहिनि। हज सिर्फ़ु 1 साल बंदि थियो आहे या ॿियो साल आहे हाणे बंदि या महदूद थियो आहे, त उन जे करे केतिरी इंडस्ट्री जेका आहे उहा वेही वई आहे। उमिरि जे करे, उमिरि ते माण्हू वेंदा, होटलिंग आहे, जेतिरा बि मतिलबु मुंहिंजे ज़हन में अल्फाज़ कोन था अचनि, त केतिरियूं शयूं इन सां गॾु डायरेक्टली कनेक्टेड हुयूं जेके ख़तमु थी चुकियूं आहिनि। ताकी हाणे माण्हुनि खे अक़ुलु अचणु खपे त अल्लाह तबारक व तआला जी इबादतनि में इंसान जे लाइ, मख़लूक़ जे लाइ, चाहे उहे जानवर हुजनि, इंसान हुजनि, उन्हनि जे लाइ केॾी वॾी हयात आहे। जानवर जेके क़ुर्बानी में ज़िबा थींदा आहिनि, असां हर साल ॾिसंदा आहियूं त आईंदे साल, ईंदड़ साल, जॾहिं त असां सॼो साल उहो जानवरनि जो गोश्त खाईंदा आहियूं, शादियुनि में, घरनि में इस्तेमालु कंदा आहियूं, 5 किलो 8 किलो असांजे घरनि में पियो ई पियो हूंदो आहे। उनजे बावजूदि अल्लाह तबारक व तआला इन मामले में केॾी बरकत रखी आहे, जो आईंदे साल मंडीअ में उन खां वधीक जानवर ईंदा आहिनि। हाणे जेके मंडियूं लॻंदियूं आहिनि, मंडियुनि में केॾे माण्हुनि जो कारोबार स्टार्ट थींदो आहे, उहो सॼो साल जेको खाइनि था, उहो इन्हनि ॾींहंनि जी बरकत आहे जेको अल्लाह तबारक व तआला क़ुर्बानी में मुंसलिक कई आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां अॻियों सुवालु आहे त छा क़ुर्बानी जे लाइ ज़कात जो निसाब पूरो हुजणु ज़रूरी आहे ऐं क़ुर्बानी जे लाइ साहिब हैसियत हुजणु शर्त आहे? न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। हदीस किताब सुनन इब्ने माजा जे अंदरि, किताबुल अज़ाही जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो, बाबुल अज़हियत हीअ वाजिबतुन अमला। उते हदीस पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त मन कान लहू सातुन फलम युज़ह फला यक़रबन मुसल्लाना। जंहिं माण्हू खे बि क़ुर्बानी जी ताक़त आहे ऐं क़ुर्बानी नथो करे, हिन मामले खे मामूली थो सम्झे, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अहिड़े माण्हू खे असांजे मस्जिदनि में अचण जी का ज़रूरत कान्हे का। त हाणे त ॾिसो न, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि, मन कान लहू सातुन, त जंहिंमें सग आहे, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन शइ खे इंसान जी सग ते चढ़ियो आहे, त जेको करे सघे थो त करे, जेको नथो करे सघे को मसइलो कोन्हे। त इन मामले में का बि सम्झो त ज़कात वांगुरु को निसाब कोन्हे को।
ऐं उन खां पोइ वरी ॿी ॻाल्हि बिगड़ी आहे में न, जेकॾहिं निसाब थी वञे हा को मुक़ररु, पोइ त कुर्बानी फ़र्ज़ु थी वञे हा, त बाबा हेतिरो निसाब थी वियो, हाणे त कुर्बानी एनी आहे, उहा हाल में करणी आहे, जॾहिं त कुर्बानी फ़र्ज़ु कान्हे का। इमाम बुखारी रहमहुल्लाह जी सही बुखारी जी किताबुल अज़ाही जे अंदरि बाबु सुन्नतिल उज़हिया, उते हदीसी जो बहस कंदे हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी रहमहुल्लाह फ़तहुल बारी में इमाम तहावी रहमहुल्लाह जो हिकिड़ो कौल नक़ल कंदा, त इमाम तहावी रहमहुल्लाह फ़रमाइनि था त ज़ख़ीरे हदीस में अहिड़ो को बि दलील कोन्हे मा यदुल्लु अला वुजूबिहा, जेको इन शइ ते दलालत करे त को कुर्बानी फ़र्ज़ु आहे, कुर्बानी वाजिबु आहे, अहिड़ो को दलील ई कोन्हे। इमाम इब्न हज़म रहमहुल्लाह अल मुहल्ला जे अंदरि किताबुल अज़ाही जे अंदरि हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा त उज़ी हिकिड़ी बहितरीनु सुन्नत आहे। उते इमाम इब्न हज़म रहमहुल्लाह फ़रमाइनि था त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन मञा कंहिं हिक खां बि इहा शइ साबित कोन्हे जो उन्हनि मां को माण्हू कुर्बानी खे वाजिबु चवे या कुर्बानी खे फ़र्ज़ु करार ॾे। त हाणे कुर्बानी वाजिबु कोन्हे, फ़र्ज़ु कोन्हे, इन में सभु खोड़ सारा असबाबनि जे में सभ खां वॾो हिकिड़ो इहो सबबु आहे त शरीयत हिन जो निसाब कोन्हे मुक़ररु कयो। जे शरीयत हिन जो निसाब मुक़ररु करे हा त पोइ वरी फ़र्ज़ु थी वञे हा, बाबा हिन निसाब ते पहुचण खां पोइ तव्हांखे कुर्बानी फ़र्ज़ु आहे। त ख़ुलासे कलाम इहो आहे त कुर्बानी जो शरन को बि निसाब मुक़ररु कोन्हे। इहो कमु अल्लाह ताला बाने जी सघ ऐं सलाहियत ते छॾियो आहे, जेको माण्हू सघ महसूसु करे थो कुर्बानी करे। बाक़ी इहा शइ आहे जो इन शइ जी अहमियत आहे, ईअं इन मक़सदु इहो कोन्हे त अगरि शरीयत असांजे मामले खे सघ ते छॾियो त हाणे माण्हू उनखे मामूली सम्झनि ऐं सघ जे बावजूदि बि कुर्बानी न कनि। त उन लाइ ॾिसो हदीस कमु तव्हांजे साम्हूं पढ़ी त केतिरा सख़्तु कलिमात आहिनि, जेको सघ जे बावजूदि कुर्बानी नथो करे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रहमतुल्लिल आलमीन जा ज़ुबानी कलिमात आहिनि, पर फ़रमाइनि त अहिड़े माण्हू खे हक़ ई कोन्हे जो असांजे मस्जिदनि जे वेझो अचे थी इंसाननि जे सघ ते छॾे, पर कोशिशि करे इंसानु कुर्बानी ज़रूरु करे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख अॻियों सुवाल शेख जमशेद तव्हां खां आहे त तमामु वॾी फैमिली आहे, इन्हनि जी तरफ़ां खां हिकु बकरो ज़बह थिए त काफ़ी आहे या न? क़ुर्बानी जो जेको फ़लसफ़ो आहे ऐं इबादत आहे, इहा वाजिबु न आहे, सुन्नत आहे, सुन्नत मुअक्कद आहे। जंहिं वटि इस्तिताअत आहे उनखे क़ुर्बानी करणु खपे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी शरीयत इस्लाम जेका आहे उहा इंतिहाई आसान ऐं इंसाननि जी इस्तिताअत जे मुताबिक़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में ऐं सुन्नत में जेका शइ असांखे मिले थी उहा इहो आहे त हिकिड़ो जानवर या हिकिड़ो हिसो, जीअं गऊं में 7 हिसा थियनि था, त हिकिड़ो हिसो या हिकिड़ो जानवर, चाहे सॼी गऊं हुजे या हिकिड़ी बकरी हुजे, उहा हिकिड़े घर, हिकिड़े सरबराह जे मातहत जेके घर में अंदरि अफ़राद रहनि था, उहे 10 हुजनि, 15 हुजनि, 20 हुजनि, उन्हनि जे तरफ़ां काफ़ी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जे बारे में ताबेईन साहबनि खां सवाल कयो त इहो ई सवाल त छा हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां या कई अफ़राद जी तरफ़ां काफ़ी रहंदो? त उन्हनि चयो जी हा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सुन्नत इहा ई, शरीयत इहा ई रही आहे त हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां काफ़ी रहंदो आहे। पोइ जॾहिं ज़मानो तब्दील थींदो वियो त पोइ माण्हू फ़ख़्रु करण जे लाइ, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हर माण्हू अलॻि अलॻि घर जे हवाले सां हर घर जे फ़र्द जी तरफ़ां क़ुर्बानी करणु लॻा। क़ुर्बानी हिक खां वधीक बि थी सघे थी, जीअं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहं में 100 क़ुर्बानी कयूं, 100 क़ुर्बानियूं पंहिंजी तरफ़ां कयूं, त इहो बि जाइज़ आहे, पर हिकिड़ी क़ुर्बानी हिकिड़े सॼे घर वारनि जी तरफ़ां काफ़ी आहे। इन हवाले सां सैयदना अता रहिमहुल्लाह सवाल कनि था सैयदना अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में क़ुर्बानियुनि जो कीअं सिलसिलो हूंदो हो? त उन्हनि जवाबु ॾिनो, असांजे दौर में ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां काफ़ी रहंदो, उन मां पाण बि खाईंदा ऐं पंहिंजा घर वारा बि उन्हनि में खाईंदा ऐं ग़रीबनि खे बि खाराईंदा। पोइ जॾहिं दौरु मटियो ऐं पोइ हिते वक़्तु निकिरंदो वियो, पोइ इंसान जेके आहिनि फ़ख़्र जे लाइ, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ कई जानवर करणु लॻा। हिकिड़ी ॿी हदीस में जेका मशहूरु हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 जानवर ज़िबा कया। हिकिड़ो जानवर जे बारे में फ़रमाए थी, इहा मुंहिंजी तरफ़ां ऐं मुंहिंजी उन उम्मतीअ जी तरफ़ां जंहिं वटि इस्तिताअत न आहे क़ुर्बानी जी। त इन में बि असांखे दलील मिले थी त हिकिड़ो जानवर कई माण्हुनि जे लाइ अल्हम्दुलिल्लाह काफ़ी थी सघे थो। उन जे लाइ 2-3 शराइत फ़ुक़हा लिखंदा आहिनि, त उहो शर्त छा आहे त सरबराह उहो हुजे जेको पंहिंजे घर ते ख़र्चो हलाए थो, उन्हनि जो किचन हिकिड़ो हुजे, माना खाधो पीतो रंधिणो हिकिड़ो ई घर में आहे, सभु गॾु खाइनि पीअनि था। त इन्हनि जी तरफ़ां, इन में भली 10 हुजनि, 20 माण्हू हुजनि, इन्हनि जी तरफ़ां तमाम जी तरफ़ां हिकिड़ी क़ुर्बानी काफ़ी रहंदी। असांजी तरफ़ां असां वटि माण्हू छा कंदा त हिन साल मूं पंहिंजी कई, आईंदे साल पंहिंजे बाबा जी, वरी भाउ जी, वरी भेण जी,
इहा निस्बत करणु मुनासिबु न आहे। हिकिड़ी क़ुर्बानी आहे उहो सभिनी जे लाइ काफ़ी रहंदी इंशा ताला। इन में को बि शक न हुजणु खपे। असांखे इत्मीनान रखणु खपे त अल्लाह तबारक व ताला जो फज़ल इंतिहाई वसी आहे रब्बुल आलमीन जी तरफ़ां। उन सभिनी घर वारनि जी तरफ़ां हिकिड़ी क़ुर्बानी बि काफ़ी आहे। अल्लाह ताला समुझण तौफ़ीक़ अता फ़रमाए। शेख अॻियों सुवाल शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां आहे त कुझु माण्हू क़ुर्बानी जे जानवर में अक़ीक़े जो हिसो रखनि था, छा ईअं करणु जाइज़ आहे? ग़लति आहे ऐं बिल्कुलु ग़लति आहे। हदीस किताब बेकी शरीफ़ जे अंदरि किताब ज़हाया जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब पूरो क़ाइमु कयो, बाब मा यु अक्कु अनिल ग़ुलाम। उते हिकिड़ी हदीस आंदी अथऊं त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे भाउ सईदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर, उन्हनि जे घर में हिकिड़ो ॿारड़ो ॼाओ पुटड़ो पैदा थियो। त जीअं पैदा थियो हिकिड़ो ख़ुशी जो माहौल, जीअं हिकिड़ी फ़िज़ा पैदा थींदी आहे, अहिड़े क़िस्म जी फ़िज़ा जुड़ी पई। त फ़िलफ़ोर बाज़ माण्हुनि सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला जिन खे चयो त सैयदा हाणे पंहिंजे घर में ॿारड़ो ॼाओ, छो न पाण अक़ीक़े में उठ ज़बह कयूं। त सैयदा इहो जुमिलो ॿुधी करे कहिड़ा जुमिला फ़रमाया, पाण फ़रमायूं माआज़ अल्लाह, अल्लाह जी पनाह। माना एतिरो त हिनखे मयूब सम्झूं जो फ़रमाइण लॻियूं त माआज़ अल्लाह, अल्लाह जी पनाह। पोइ अॻियां फ़रमाइनि थियूं त कीअं उठ ज़बह थींदो? अक़ीक़े में उहो ई जानवर ज़बह थींदो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारियो आहे। पाण फ़रमाइनि जेकॾहिं ॿारड़ो ॼाओ आहे त हाणे इन जी जाइ ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम इहा ई आहे त उन जी जाइ ते ॿ ॿकरियूं ज़बह कबियूं। त हाणे इन हदीस मुबारका जी रोशनी में असांखे मालूम थिए थो त अक़ीक़े जे लाइ सिर्फ़ु जेके जानवर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुक़ररु कया आहिनि उन्हनि में ई क़ुर्बानी करणी आहे। बाक़ी जेको माण्हू ख़ासि तौर ते असांजी इहा ग़लती आम आहे, माशरे में इहा ग़लतफ़हमी आम नज़र थी अचे त माण्हू क़ुर्बानी जे ॾींहंनि जो इंतज़ारु कंदा आहिनि, पोइ इन्हनि ॾींहंनि में क़ुर्बानी में पंहिंजा हिसा शामिलु कंदा आहिनि बतौर अक़ीक़े जे। ये सभु शयूं ग़लति आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इन शइ जो को वजूद कोन हो, सहाबा जे ज़माने में इन शइ जो को वजूद कोन हो। वजूद छा, बल्कि उहे इन शइ खे वॾी नफ़रत जी नज़र सां ॾिसंदा। जीअं मूं तव्हांजे साम्हूं हदीस मुबारक पेश कई त ख़ुलासे कलाम इहो जो इहो अमल ग़लति ऐं बिल्कुलु ग़लति आहे। इन अमल खां एहतियात कजे, शरीयत में इन जी का बि गुंजाइश कान्हे का। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख जमशेद तव्हां खां अॻियों सुवालु आहे त शहरनि में गोश्त वठण लाइ माण्हू न मिलंदा आहिनि, त पोइ इहो गोश्त घर में इस्तेमालु करे सघिजे थो? क़ुर्बानी जे गोश्त जी तक़सीम जे बारे में शरीयत जेका रहनुमाई ॾिए थी त अल्हम्दुलिल्लाह इन में बि वसाअत आहे ऐं इजाज़त आहे त इहो गोश्त इंसान ग़रीबनि में तक़सीम बि करे सघे थो, पाण बि खाए सघे थो ऐं हदियो बि करे सघे थो। पंहिंजो ज़ाती इस्तेमालु बि जाइज़ आहे, कंहिंखे तोहफ़ो ॾियणु, भली उहे अमीर हुजनि, साहिब हैसियत हुजनि ऐं उहे पंहिंजी क़ुर्बानी बि कंदा हुजनि, हदियो ॾियण बि जाइज़ आहे, छो त हदीअ सां बि मुहबतूं वधंदियूं आहिनि। टी शइ ग़रीबनि में सदको करणु, इहो बि जाइज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शरीयत आहे उहा अल्हम्दुलिल्लाह एॾी प्यारी ऐं एॾी शफ़ीक़ शरीयत आहे जंहिंमें अल्लाह तबारक व ताला असांजे लाइ आसानी फ़रमाई आहे। इन में को बि शइ वाजिबु न आहे। अगरि मां चाहियां त सॼो गोश्त पाण वटि बि रखी सघां थो, इन में हुर्मत न आहे, जाइज़ आहे। सैयदना अब्दुल्ला बिन उमर ऐं सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अनुमा ऐं कई फ़ुक़हा मुहद्दिसीन ज़िक्र कनि था त क़ुर्बानी जे गोश्त जी जेका बहितरीनु तक़सीम आहे उहा इहा आहे त इंसान इन जा 3 हिसा करे, हिकिड़ो हिसो पाण खाए, हिकिड़ो हिसो हदियो करे पंहिंजे माइटनि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे, साहिब हैसियतनि खे, ऐं हिकिड़ो जेको आहे उहो सदको करे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सही बुख़ारी में, अल्लाह जे रसूल सैयदा आयशा फ़रमाइनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त इन जो गोश्त पाण बि खाओ ऐं ज़ख़ीरो बि कयो, यानी संभाले बि रखो, यानी मुस्तक़बिल जे लाइ महीना 2 महीना जेसीं ताईं गोश्त ख़राबु नथो थी सघे तेसीं ताईं तव्हां उनखे रखी सघो था। हिकिड़ी ॿी हदीस में अल्लाह जे रसूल फ़रमायो त पाण बि खाओ ऐं सदको बि कयो, ॿई शयूं जाइज़ आहिनि। जीअं त मूं ॿुधायो थोरी देरि अॻु में त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवालु थियो त पोएं साल अल्लाह जे रसूल तव्हां 3 ॾींहंनि जे अंदरि गोश्त खे तक़सीम करण जो हुकुम ॾिनो, त अल्लाह जे रसूल जवाबु ॾिनो जी तॾहिं ज़रूरत हुई, माण्हू ग़रीब हुया, उन्हनि खे ज़रूरत हुई गोश्त जी, तॾहिं मूं तव्हांखे हुकुम ॾिनो त 3 ॾींहं खां वधीक केर बि पंहिंजे घर में ज़ख़ीरो न करे। हाणे उहा ज़रूरत पूरी थी चुकी आहे, हिन दफ़े तव्हां खाए बि सघो था ऐं उनखे रखी बि सघो था, ज़ख़ीरे जे तौर ते उनखे महफ़ूज़ बि करे सघो था। त इहो गोश्त इंसान पाण बि खाए सघे थो, ग़रीबनि में तक़सीम बि करे ऐं सदको बि करे, दोस्तनि खे हदियो बि करे, त इहे 3 शयूं जाइज़ आहिनि इंशाअल्लाह। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। अॻियों सुवाल शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां आहे त क़ुर्बानी जे जानवर में केतिरा हिसा रखिया वञनि? त इन मामले में त साईं मुख़्तसर वज़ाहत करे चुका आहिनि। मुख़्तसर अॻी वज़ाहत इहा आहे त जीअं ॿकरीअ ऐं दुंबो आहे, गेटो आहे,
इहो त हिकिड़े घर जे लाइ काफ़ी आहे। हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाबुल अज़ाही में हिकिड़ो पूरो बाब इन नाले सां आहे, बाब मा जाअ अन शातल वाहिदा। उते हदीस मुबारक मौजूदु आहे। साहिब ज़ुग़ुर फरमाए थो त नबी करीम अलैहि जे ज़माने में असां बकरी खे हिकिड़े पूरे घर जे लाइ काफ़ी सम्झंदा हुआसीं। पोइ हुन में बकरी बि अची वई, दुंब वग़ैरह जेको सो अची वियो। बाक़ी रहियो मसइलो उठ ऐं ढगी जो, त नबी करीम अलैहि जन जो प्यारो साहिबी सिना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा शइ बयानु करे थो। हदीस किताब सुनन इब्न माजा में किताबुल अज़ाही में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़याम करे थो, बाब अन कम तुजज़िउल बुदना। उन में हदीस मुबारक आहिनि था, सिना जाबिर फरमाइनि था त असां सफ़र में हुयासीं, असां उठ ज़बह कयो 10 माण्हुनि जे तरफ़ां, माण्हुनि में असां 10 हिसा कया, ऐं जेको आहे सो असां ढगी ज़बह कई, उन में असां जेको सो 7 माण्हुनि खे शामिलु कयो। यानी कि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू शरई जेके तौर तरीक़ा ॾसियल आहिनि उन्हनि जी पाबंदी करे कुर्बानी करे थो, हिकिड़े घर जे लाइ बकरी घेटो काफ़ी आहे। बाक़ी उठ जे अंदरि 10 हिसा थी सघनि था, ऐं ढगी जे अंदरि जेको आहे सो 7 हिसा थी सघनि था। बाक़ी इन खां हटी करे हिकिड़ो माण्हू मज़ीद नफ़ली तौर ते करे त उन खां वधीक करणु थो चाहियां, उन जी त का बद कान्हे का, केतिरियूं कुर्बानियूं जेको सो करे सघे थो। जीअं ख़ुदि हदीस किताब सुनन अबी दाऊद जे अंदरि किताबुल अज़ाही जे अंदरि हिकिड़ो बाब बाबुल बकरते वल जज़ूर, उते हदीस मुबारक मौजूदु आहे त नबी करीम अलैहि जिन जे ज़माने में उठ 7 माण्हुनि जे पारां बि कुर्बान कयो वियो आहे। माना गुंजाइश त 10 माण्हू थी सघनि था, पर जेकॾहिं 7 माण्हू चवनि था असीं सॼो उठ कयूं था, करे सघनि था। हदीस किताब सुनन इब्न माजा में किताबुल अज़ाही में बाब अन कम तुजज़िउल बदना, उते हदीस मुबारक मौजूदु आहे त नबी करीम अलैहि जन पंहिंजे घर जे तरफ़ां, माना हिकिड़े घर लाइ बकरी काफ़ी आहे, ऐं ढगी में 7 हिसा थींदा आहिनि। नबी करीम अलैहि पंहिंजे घर जे तरफ़ां सॼी ढगी ज़बह कई। मज़ीद सही मुस्लिम जे अंदरि किताबुल हज जे अंदरि बाब हजतिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक मौजूदु आहे। नबी करीम अलैहि जन पंहिंजे तरफ़ां पंहिंजे घर जे तरफ़ां 100 उठ नहर कया। त माना जेकॾहिं नफ़ली तौर ते को माण्हू करे थो त पोइ त का हद ई कोन्हे, केतिरा बि जानवर ज़बह करे। बाक़ी हू माण्हू पाण ते को हक़ सम्झी करे जेकॾहिं कुर्बान करे थो, हिकिड़े घर जे लाइ बकरी ऐं घेटो दुंबो काफ़ी आहिनि। बाक़ी उठ में 10 हिसा थी सघनि था, ऐं ढगी में 7 हिसा थींदा। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख तव्हां खां हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे त कुर्बानी जे जानवर जी उमिरि छा हुजणु घुरिजे? हाँ, त उमिरि जे मामले में इहो आहे जो ॿिड़ांदो हुजे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल अज़ाही में हिकिड़ो पूरो बाब आहे, बाबु सिनिल उज़ही आहे, उज़ही जे जानवर जी उमिरि जो बयानु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाने पाण फरमाइनि था ला तस्बहू इल्ला मुसिन्ना, तव्हां कुर्बानी में उहो ई जानवर ज़बह कयो जेको ॿिड़ांदो हुजे। ॿिड़ांदे जी माना आहे त कम से कम ॿिड़ांदो हुजे, उन खां मज़ीद हू केतिरो बि हुजे। बसि इहो बाद रिवायत में मान्यता आहे त एतिरो पोड़ो बि न हुजे जो सम्झो त हुनजे हॾ जूं मेखूं ख़तमु थी वियूं हुजनि, पर कम से कम ॿिड़ांदो जेको सो हुजे। ऐं इहा ॻाल्हि वॾी अहम आहे। असांजे माशरे में काफ़ी माण्हू कुर्बानी जे मामले में अची उलमा ख़ुतबा मुफ़्तियान खां सुवाल पुछा कंदा आहिनि, साईं फ़लाणो जानवर आहे, हू ॾाढो हटो कटो ऐं उमिरि जो बि हेतिरो आहे ऐं हेतिरो हुन में गोश्त आहे, पर आख़िर में चवंदा आहिनि त पर ॿिड़ांदो कोन्हे। पर यादि रहे जे ॿिड़ांदो कोन्हे त उन जी हर सूरत में कुर्बानी ग़लति आहे, अगरचे हू केतिरो बि थुलो मोटो ऐं ताक़तवर छो न हुजे। बाक़ी इहो आहे जो सिर्फ़ु घेटे जे सिलसिले में इहा गुंजाइश शरीयत असांजे लाइ कढी आहे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल अज़ाही में साॻी जाइ ते बाबु सिनिल उज़हिया में साॻी हदीस आहे। उन जा अॻियां अल्फाज़ इहे आहिनि त पाण वसल्लम फरमाईंदा इल्ला अन युस्सर अलैकुम व तस्बहू जिज़अतम मिन अज़्ज़ान, जेकॾहिं तव्हां ॿिड़ांदे खां हटी करे को उन खां नंढो जानवर ज़बह करणु चाहियो था जेको ॿिड़ांदो न हुजे, त इहा गुंजाइश आहे सिर्फ़ु घेटे जे लाइ। त घेटो तव्हां साल जो बि जेकॾहिं ज़बह कयो भले ॿिड़ांदो न थिए तॾहिं बि तव्हां करे सघो था। बाक़ी जानवरनि जे लाइ इहा शर्त आहे त ॿिड़ांदो थींदो त तॾहिं उनजी कुर्बानी थींदी, ॿिड़ांदो न थींदो त उनजी कॾहिं कुर्बानी कान थींदी। घटि में घटि ॿिड़ांदो हुजे, घटि में घटि ॿिड़ांदो हुजे हुनजो ज़रूरी आहे। मथे किथे बि मथे केतिरी बि शर्त, इहा शर्त आहे जो एतिरो पोड़ो बि न थिए जो उन जा हॾ कमज़ोर थी वञनि। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़े पोड़े जानवर जी कुर्बानी जो जंहिंमें एतिरी त पोड़ाइप अची चुकी वई हुजे जो उनजो गोश्त कमज़ोर थी हुजे, त एॾे पोड़े जी बि कुर्बानी मन आहे। बाक़ी इहो आहे जो ॿिड़ांदे खां पोइ मथे केतिरो बि हुजे पर पोड़ो न हुजे, हद हिसाब खां घणो पोड़ो न हुजे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त फ़ौत शुदा वालिदैन या रिश्तेदारनि या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां कुर्बानी करणु जाइज़ आहे? ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। उन जे ग़लति हुजण जी सभ खां वॾी साबिती आहे त असांजे दीन में इबादात जेको कुझु ॾसियो वियो त अलाह जो क़ुर ॾसियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रामीन मां असांखे दीन मिलियो आहे, उनखां बाद में क़ुर सुन्नत जी तशरीह असांखे मालूम थी आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे आसार मंझां
पर इन ज़माननि मञा किथे बि क़ुरान हकीम मां किथे इन शइ जी साबिती कान्हे त तव्हांखे फ़ौतशुदा अज़ीज़ जी क़रीब जी या नबी करीम सलाम जे लाइ क़ुर्बानी कयो। न कोई कंहिं सही हदीस मां अहिड़े क़िस्म जी साबिती आहे, न कोई सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन का हिन शइ जी का साबिती मिले थी। हा, हिन में इहा शइ आहे असांजे मुआशिरे में, छो त असांजो मुआशिरो हींअर इल्म खां काफ़ी परे थी चुको आहे, दीनी उलूम खां त बिल ओला बिल्कुलु माण्हू कटिजी चुका आहिनि। हाणे हिन बारे में बाज़ ज़ईफ़ रिवायतूं आहिनि जेके ग़ैर साबित आहिनि, उहे गर्दिश कनि थियूं, माण्हू जिन खे बुनियादु बनाए करे क़ुर्बानियूं कंदा वठंदा, पर जेकॾहिं उन रिवायात जी छानबीन कंदा त उहे रिवायतूं दलील जे दर्जे खे पूछनि ई कोन थियूं। जे मशहूरु हदीस इहा ई आहे त सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जन हर साल क़ुर्बानी जे टाइम ते 2 जानवर ज़बह कंदा हुआ ऐं चवंदा हुआ त हीअ आउं पंहिंजे तरफ़ां थो कयां ऐं हीअ जानवर आउं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां थो कयां। बल्कि बाज़ जॻहनि ते इहा बि वज़ाहत मिले थी, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था त मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी हयाती में इन शइ जो हुकुम ॾी विया त मुंहिंजे दुनिया मां वञण खां बाद में बि तूं मुंहिंजी क़ुर्बानी कंदो रहिजांइ। हाणे सरसरी तौर ते असांजी अवाम जेका सूझ बूझ दिलचस्पी तमामु घटि रखे थी, इहे रिवायतूं ॿुधी करे अवाम त छा असांजा उलमा मिंबरनि ते इशू ज़िक्र कंदा बाबा हीअ हदीस आहे क़ुर्बानी कयो, पर तव्हां जॾहिं हिन शइ जी छानबीन कंदो वज़ाहत कंदो त इहा हदीस जी साबित ई कान्हे। हाणे हदीस आहे सुनन तिरमिज़ी जे अंदरि अबवाबुल अज़ाही जे अंदरि पूरो हिकिड़ो बाब माजा फिल उज़हियत अनिल मय्यत, उते हदीस मुबारक मौजूदु आहे, पर हदीस ज़ईफ़ आहे। छो ज़ईफ़ आहे? त सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां नक़ल करण वारो जेको शख़्स आहे उहो शख़्स आहे अबू अस्मा, ऐं मुहद्दिसीन उम्मत जंहिंजो इन अल्फाज़ सां तारुफ़ करायो आहे त इहो माण्हू मजहूल आहे, का ख़बर कोन्हे केरु आहे। त उम्मत वॾी इहा शइ मुतफ़िक़ आहे त मजहूल रावी जी रिवायत ज़ईफ़ आहे, ऐं इन खां हटी करे बि 3 इन हदीस में ॿियूं बि इल्लतूं मौजूदु आहिनि जेके इन शइ जी दलालत कनि थियूं त इहा हदीस सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां साबित ई कान्हे का। त इन बारे में इहो ई चइजे थो त इन शइ खां एहतियात कजे, छो त इहा शइ क़ुरान सुन्नत जे दलाइल मां साबित ई कान्हे का। अच्छा, बतौर मालूमात हिकिड़ी ॿी शइ ज़िक्र कंदो वञा त काफ़ी माण्हू वरी चवंदा आहिनि ठीकु आहे क़ुर्बानी जे तौर ते माण्हू नथो करे, पर बतौर सदके जे को माण्हू क़ुर्बानी करे सघे थो। हाणे इन मामले में बि बार किबार उलमा ऐं अइमा जूं फ़तवा मौजूदु आहिनि। त हाणे इहा जेका शइ आहे बतौर सदके जे, उन में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो थींदो जॾहिं असां बतौर सदके जे क़ुर्बानी कंदासीं त पोइ सम्झो त उन जा कुझु अहकामात आम क़ुर्बानी खां तब्दील थी वेंदा। आम क़ुर्बानी में त इहो हूंदो आहे धणी पाण बि खाए सघे थो, मिट माइट अज़ीज़नि क़रीबनि खे बि ॾेई सघे थो, ग़रीबनि में मिसकीननि में सभिनी में तक़सीम करे सघे थो, पर जॾहिं बतौर सदके जे कंदो त पोइ उहा क़ुर्बानी उन जे लाइ खाइणु जाइज़ ई कान्हे का, छो त हाणे सदको थी वियो। त बाज़ अहले इल्म इन शइ जी गुंजाइश कढी आहे, छो जो सदको त फ़ौतशुदा लाइ जाइज़ आहे। हू चवंदा जेकॾहिं फ़ौतशुदा लाइ सदको जाइज़ आहे त पोइ बतौर सदके जे क़ुर्बानी करे सघिजे थी, त इहा शइ कंहिं हद ताईं जाइज़ आहे, पर इहो मौक़िफ़ इंतिहाई कमज़ोर आहे। छो त जेकॾहिं इहा शइ बहितर हुजे हा, अहिड़े तरीक़े सां का गुंजाइश हुजे हा त नबी करीम सलाम जन कंदा, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन कंदा, ताबईन सगोरा कंदा, जेके असल में अमल ऐं नेकी जा सभ खां वॾा तालिब त इहे माण्हू हुआ, इन्हनि इहा शइ कान कई। त इन बारे में बि बहितर ऐं अफ़सल इहो आहे त बतौर सदके जे बि ॿियनि ॾींहंनि में को ॿियो अमल कजे, क़ुर्बानी खां एहतियात कजे, पर जेकॾहिं क़ुर्बानी केरु बतौर सदके जे करे थो त असीं उन ते सख़्ती कोन था करे सघूं, फ़तवा कोन था लॻाए सघूं, छो त इहा फ़तवा किबार शख़्सियात खां जेको सो सलफ़ सालीन मां हलंदी पई अचे। बाक़ी उमूमी तौर ते हीअ जेका असां वटि राइज आहे फ़ौतशुदा लाइ क़ुर्बानी, काफ़ी माण्हू कंदा आहिनि, त अबे ले थो कयां, अमा ले थो कयां, काफ़ी माण्हू चवंदा आहिनि असीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कयूं था, त इहा शइ ग़लति आहे, इन जे क़ुरान सुन्नत में का साबिती कान्हे का। शेख वो इहो जेको रिवायत आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मतियुनि जे लाइ जेको क़ुर्बानी कई, पोइ हो कीअं? इन में सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त क़ुरान सुन्नत खे सभ खां सही नमूने सां सम्झी सघिया सहाबी सगोरा सम्झी सघिया क़ुरान सुन्नत जो फ़हम, छो त उन्हनि जे अंदरि उहे फ़ुक़हा, उहे अज़ीम शख़्सियतूं पैदा थियूं जो सम्झो त क़यामत ई कोन थींदियूं। ऐं ॿियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जा अवलीन सामे ऐं मुख़ातिब उहे ई हुया। जेकॾहिं इन हदीस मां मुराद इहा शइ हुजे हा फ़ौतशुदा जी क़ुर्बानी, त सभ खां अव्वल त इन शइ मां इस्तदलाल कंदा सहाबी सगोरा, उन्हनि मां कंहिं बि कोन कयो। उन खां बाद में अज़ीम जमात उम्मत ॾी ताबईन जी, जेकॾहिं इन हदीस मां इहा शइ इस्तदलाल थी सघे हा, मुमकिन हुजे हा, त ताबईन जी जमात करे हा। जॾहिं इन ॻाल्हि मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सहाबा इहा शख़्स कान कई, ताबईन जी जमात इहा शख़्स कान कई, त उन्हनि जो अख़ज़ न करणु इहो तमामु वॾो दलील आहे त इन मां इहा शइ मुराद ई कान्हे। अगरि केरु मुराद वठे थो त इहा उनजे फ़हम जी कमी आहे, ग़लती आहे, जेको सहाबा किराम ऐं ताबीन खे उन्हनि जे फ़हम खे छॾे करे पंहिंजो फ़हम अख़्तियार थो करे, त इहो इस्तदलाल बि जेको सही कोन्हे को।
बारकल्लाहु फ़ीकुम। अॻियों सवाल शेख जमशेद तव्हां खां आहे त जंहिं माण्हू में क़ुर्बानी जी ताक़त न आहे उहो 10 ॾींहं ताईं पंहिंजा नुंहं ऐं ग़ैर ज़रूरी वार न कटे ईद वारे ॾींहुं कटे त इन्हीअ खे क़ुर्बानी जो सवाबु मिलंदो? दरअसल इहो जेको वार कटण जो नंहं कटण जो जेको मसइलो आहे इहो ख़ासि आहे क़ुर्बानी करण वारनि जे लाइ, न करण वारनि जे लाइ ख़ासि न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सही बुख़ारी सही मुस्लिम में त तव्हां मां केर बि इरादो रखे थो क़ुर्बानी करण जो त उहो ज़िलहिज्जा जी 1 तारीख़ वठी करे 10 ज़िलहिज्जा ताईं क़ुर्बानी वारे ॾींहं ताईं पंहिंजा वार ऐं पंहिंजे नाख़ूननि मां कुझु बि न कटे। इहो हुकुम आहे उन्हनि जे लाइ जेके क़ुर्बानी कंदा, जंहिंजो इरादो आहे क़ुर्बानी करण जो। ऐं जेका तव्हां ॻाल्हि पुछी आहे त जेके क़ुर्बानी नथा कनि उन्हनि जे बारे में कोन्हे, छो त अल्लाह जे रसूल फरमाए तव्हां मां केर बि इरादो रखे, इहो ख़ासि क़ुर्बानी करण वारे जे लाइ। मसलन हिकु घर में अगरि को शख़्स हिकिड़ो जानवर ज़िबा करे पियो त सरपरस्त जेको आहे उहो सिर्फ़ु पंहिंजा नाख़ून ऐं वार कोन कटींदो, बाक़ी सभिनी घर वारनि खे इजाज़त आहे, उहो वार बि कटे सघनि था, न बि कटे सघनि था। त इहा हदीस ख़ासि आहे, इहो हुकुम ख़ासि आहे उन्हनि जे लाइ जेके क़ुर्बानी करणु चाहिनि था ऐं जेके क़ुर्बानी कनि था। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलिया त अगरि इंसान जो इरादो थियो 6 ज़िलहिज ते, त 6 ज़िलहिज ते उनजो इरादो थियो त मां बि क़ुर्बानी कंदुसि, त उन 6 ज़िलहिजा खां वठी करे वेंदे पंहिंजी 10 ज़िलहिज ताईं उन्हनि खे पंहिंजा नंहं ऐं पंहिंजा वार न कटणु खपनि। इहो ख़ासि आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू क़ुर्बानी कनि था। इन सां गॾोगॾु इन में हिकिड़ो ॿियो इज़ाफ़ो मां कंदो हलां त बाज़ रिवायात मौजूदु आहिनि जेके मौक़ूफ़ रिवायत आहिनि, सही रिवायत न आहे। उन में इहो ज़िक्र आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स वार ऐं न कटे उनखे क़ुर्बानी जेतिरो सवाबु मिलंदो। बहरहाल जेको उनजो ख़ुलासो कलाम इहो आहे त इंसान अल्लाह ताला जी रहमत में उमेद रखे, अगरि उहो इंसान क़ुर्बानी नथो करे सघे, उन वटि इस्तिताअत न आहे, त अगरि उहो वार नथो कटराए ऐं नाख़ून नथो कटे त इंशाअल्लाह अल्लाह ताला जी जेका रहमत आहे उन में उमेद रखे त इंशाअल्लाह उनखे अजर सवाबु मिली सघे थो। वल्लाहु आलम। अॻियों सवाल शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां आहे त जानवर ज़बह करण वारे खे दुआ यादि न हुजे ऐं बेनमाज़ी हुजे त छा क़ुर्बानी थी वेंदी? दुआ जेका आहे सा बहितर ज़रूरु आहे, अफ़सल आहे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारी आहे ऐं उन शइ खे बिला वजह छॾे ॾियणु ग़लति आहे। बाक़ी इहो आहे जो असीं ईअं त नथा थी सघूं त दुआ बिना क़ुर्बानी कान्हे का, छो त असल इबादत जे लाइ शर्त ॾसी वई आहे सा नियत आहे। जीअं सही बुख़ारी किताबुल वही बाब बदल वही पहिरीं हदीस आहे त इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जो दारोमदार नियत ते आहे, त नियत क़ुर्बानी जी आहे त इंशाअल्लाह क़ुर्बानी थी वेंदी। ऐं बाक़ी दुआ खे लाज़मी कोन था चई सघूं, छो त ॾिसो न हिन में जेकॾहिं असीं अञा डीपली वञूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अहिड़ा माण्हू बि क़ुर्बानी कंदा हुआ जेके गूंगा हूंदा। जिसे मुस्लिम जे अंदरि किताब सलात जे अंदरि हिकिड़ो बाब जेको आहे बाब तहरीमिल कलाम फ़ी सलात, हाणे उते हदीस मुबारक अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत हिकिड़ो जानवर ज़बह कयो आहे ऐं बाद रिवाज में इहा वज़ाहत बल्कि से मुस्लिम में हुन में इशारत इहा ॻाल्हि मौजूदु आहे त उहा औरत गूंगी आहे, त उन ज़माने में गूंगा माण्हू बि क़ुर्बानी जेको सो कंदा हुआ। ऐं असां वारो अॼोको माहौल त हूंदो कोन जो सम्झो त पूरे शहर जा चंद कसाई हिन खे कंट्रोल कंदा, उहो बहितरीनु ज़मानो, हर घर जो फ़र्द पंहिंजी क़ुर्बानी तक़रीबन पाण कंदो, कसाई बि हूंदा पर अक्सर माण्हू पाण कंदा हुआ। त उन पाण ज़बह करण वारनि में सम्झो त बाज़ गूंगा माण्हू बि हूंदा, त हाणे गूंगा माण्हू तव्हां पाण सम्झी सघो था त दुआ किथां पढ़ंदो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने का ॻाल्हि कान कई, त उन में इहो चई सघूं था त दुआ बहितर आहे, छो त नबी करीम इस्लाम जी सेखारियल आहे। पर जेकॾो माण्हू दुआ नथो पढ़े ऐं क़ुर्बानी करे करे थो त क़ुर्बानी तॾहिं बि थी वेंदी। बाक़ी जेको अॻियों ॿियो जुमिलो आहे त बेनमाज़ी जो क़ुर्बानी जानवर खे ज़बह करणु, इते बि चवंदासीं त बहितर, छो त अज़ीम इबादत आहे, एॾी अज़ीम इबादत आहे जो अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके इबादतूं ज़िक्र करायूं आहिनि, नमाज़ खां पोइ ॿियो नंबर क़ुर्बानी खे रखियो आहे, कुल इन सलाती व नुसुकी, त नमाज़ खां पोइ जेका ॿियो नंबर हिते इबादत ॻणाई वई आहे उहा आहे क़ुर्बानी। त हिकिड़ी एॾी वॾी अज़ीम इबादत आहे, साल में हिकु चकर अचे थी ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे ज़िंदा कयो वञे पियो। एॾे अज़ीम ॾिहाड़े ते, एॾे अज़ीम मौक़े ते, एॾी अज़ीम इबादत महल उन माण्हू जे हथ में चाकू ॾिजे जेको अलाह जो एॾो नाफ़रमान नमाज़ी नथो पढ़े, रब जे दर ते सजदे करण लाइ तयारु कोन्हे, नमाज़ खे छॾणु माना कुफ़ुर करणु आहे, कुफ़ुर जो मुर्तकिब एॾे वॾे ॾींहुं एॾे वॾे अमल खे पंहिंजे हथां सर अंजाम ॾे, इहा हिकिड़ी तमामु वॾी ग़लती आहे। कसाई बि आहिनि, उहो बि बेनमाज़ी, हा, इहा शइ आम आहे। त उन करे इन मामले में कोशिशि कजे
त नमाज़ी माण्हू तलाश कजे। बाक़ी वरी बि हिते बि इहा ॻाल्हि कंदासीं, अगरि को माण्हू अहिड़ो को कसाई आहे जेको न मिलियो माण्हू उन खां क़ुर्बानी कराए छॾी, तॾहिं बि असां ईअं इहा फ़तवा नथा ॾेई सघूं त क़ुर्बानी न थी। छो त हिन दीन में अल्लाह ताला हिकिड़ी वुसअत रखी आहे। ज़बह जे मामले में त शरीयत अहले किताब हालांकि काफ़िर आहिनि, उन्हनि काफ़िरनि जे ज़बीहे खे बि शरीयत असांजी जाइज़ करार ॾिनो आहे त असीं हिकिड़े बेनमाज़ी जी कयल क़ुर्बानी खे असीं कुंदासीं त क़ुर्बानी न थी, हराम थी वियो। बाक़ी उहा आहे जो बहितर ऐं मोमिन खे त कोशिशि करे रुॻो अमल न, बल्कि मोमिन खे त कोशिशि करे सुहिणे तरीक़े सां अमल सरअंजाम ॾियणु घुरिजे। पोइ सुहिणे तरीक़े सां जेको अमल खे सरअंजाम ॾियणु चाहे थो त उहो इन ॿिन्ही शयुनि जो इतिमाम कंदो, दुआ जो बि इतिमाम कंदो ऐं नमाज़ी खां ज़बह कराइण जो बि जेको सो इतिमाम कंदो। बाक़ी अगरि ग़लती कोताही सां अगरि कोई इतिमाम नथो करे तॾहिं बि हुनजी क़ुर्बानी थी वेंदी। अल्लाह सां क़बूल करणु जज़ाकमुल्लाह ख़ैर। नाज़रीन इकराम, अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मां पंहिंजे महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां। अल्लाह ताला असांजो हिते वेहणु ऐं तव्हांजो ॿुधणु क़बूल मंज़ूर फ़रमाए। इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़ नासिर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।